मुझो नालो विरसा पीरज़ादो आहे ऐं मुंहिंजो तालुक़ु हुर्रियत मज़ामत तहरीक सां आहे। जीअं त अवां सभिनी खे ख़बर हूंदी त हिन वक़्तु डॉक्टर फ़हमीदा लगारीअ जे वाक़िए जे हवाले सां सॼी सिंध में ॾुखु आहे। हालांकि हीउ को पहिरियों वाक़ियो न आहे ऐं असां वटि नम्रता चंदाणी, नाइला रेंदई, ॿियनि केतिरनि ई छोकिरियुनि जा लाश सिंध में असां ॾिठा आहिनि ऐं इन्हनि जे पुठियां घणो करे हिरासानी ऐं ब्लैकमेलिंग जा वाक़िया शामिल आहिनि। हिन वक़्तु बि जदीद दौर में असां अहिड़ियुनि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। हिन वक़्तु बि असांजे समाज में छोकिरियूं क़ैद आहिनि, आज़ादु न आहिनि, उन्हनि खे मेंटली ग़ुलाम रखियो थो वञे ऐं हिकिड़ो अहिड़ो मुआशिरो ठाहियो वियो आहे जिते अञा ताईं मर्द खे अथॉरिटी आहे ऐं जीअं औरत कंहिं वाक़िए में अॻियां अचे थी, ॻाल्हि रखे थी, इंसाफ़ लाइ सिर्फ़ु ॻाल्हि करे थी, त उनजी किरदार कशी कई थी वञे। हिन वक़्तु बि जीअं का औरत ख़ुदि मुख़्तार आहे त हुन ते सवाल उथारिया वञनि था त हिन जो किरदारु सुठो न हूंदो ऐं अहिड़े समाज में रहंदड़ माण्हू इन सोच खे सपोर्ट कनि था मुख़्तलिफ़ तरीक़नि सां। इवन हिन हिकिड़े केस खे ॾिसूं त मां सोशल मीडिया ते इहे मुतालबा ॾिठा त औरतुनि खे यूनिवर्सिटीअ ताईं मोकिलियो छो था, पढ़ायो छो था, जीअं मोकिलींदव त ईअं लाश मिलंदव, तव्हां पढ़ाई बंदि करे छॾियो। अहिड़ी क़िस्म जी ज़हनियत असांजे समाज में एग्ज़िस्ट करे थी ऐं इहे अहिड़ा चैलेंजिस आहिनि जंहिंखे हिन वक़्तु बि असां औरतूं मुंहुं ॾेई रहिया आहियूं। सो ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त हिनखे मामले खे संजीदा वरितो वञे। अञा कंहिं ॿिए लाश जो, अञा कंहिं ॿिए हैशटैग जो इंतज़ारु न कयो वञे, बल्कि फौरी तौर ते इन ते असांखे सोचणु खपे त अहिड़ा वाक़िया ख़तमु कीअं थी सघनि था। छा एंटी हैरेसमेंट कमेटीज़ ठाहिण सां उन में औरतुनि जी नुमाइंदगीअ सां मसइलो हल थी वेंदो या अञा इन खां वधीक कुझु करे सघिजे थो ऐं ख़ासि तौर ते सियासी सियासी कम खां बिना असां कुझु नथा करे सघूं। मां हिते इहा ॻाल्हि बि हाईलाइट करणु चाहींदमि त हिन वक़्तु असांजे पॉलिटिकल तंज़ीमुनि में, पॉलिटिकल ऑर्गेनाइज़ेशन, जेके नंढा नंढा प्रोग्रेसिव ग्रुप्स आहिनि यूनिवर्सिटीज़ जे अंदरि, उन में औरतुनि जी नुमाइंदगी न आहे। इहा पॉलिटिकल पार्टिसिपेशन आहे जिते छोकिरियूं न आहिनि ऐं उनजी रीज़न बि इहा आहे त जिते हिकिड़े इदारे में हो उस्तादनि खां एतिरो ख़ौफ़ज़दा आहिनि, इंतिज़ामिया उन्हनि खे हिरासा करे थी, उते कंहिं ग्रुप्स में शामिलु थियणु हिकिड़ो वॾो चैलेंज आहे जेको मां नथी सम्झां त हिन वक़्तु औरतूं हुते सेफ महसूसु कनि थियूं, वञी सघनि थियूं। पर मां इहो बि सम्झां थी त इहो ई हल आहे। सियासी अमल जे ज़रिए ई असां हिन मुआशिरे में हिकिड़ो अहिड़ो निज़ाम क़ाइमु करे सघूं था जेको बराबरीअ जे बुनियाद ते हुजे। औरत खे पहिरियों औरत न बल्कि इंसान सम्झियो वञे, त पोइ ई असां हिकिड़ो बहितर मुआशिरो अॾे सघूं था। साथियों, हिन हवाले सां हिकिड़ो एहतिजाज थियण वारो आहे। सैटरडे वारे ॾींहुं डॉक्टर फ़हमीदा लगारीअ जी फैमिली कराची प्रेस क्लब ईंदी, 5 वॻे इहो एहतिजाज कयो वेंदो, जंहिंमें असां समूरनि तरक़ी पसंद साथियुनि खे शिरकत करणु घुरिजे, छाकाणि त हिन वक़्तु सिर्फ़ु डॉक्टर फ़हमीदा जी फैमिली न, पर असां हर फ़र्द, हर छोकिरी, हर औरत ॾुखारी आहे ऐं हीउ हिकिड़ो मैसेज आहे उन्हनि आला ऐवाननि ताईं आवाज़ु पहुचाइणु आहे जेके अञा ताईं हिन मसइले खे शायदि एतिरो सीरियस नथा सम्झनि ऐं माण्हुनि ताईं बि हिकिड़ो नैरेटिव बिल्ड करण लाइ बि ज़रूरी आहे त असां रोडनि ते अचूं, पंहिंजो आवाज़ु उथारियूं। ऐं इन खां वधीक अहम ॻाल्हि इहा आहे त डॉक्टर फ़हमीदा लगारीअ जी फैमिलीअ खे असांजी ज़रूरत आहे। हिन वक़्त में, हिन ॾुखी घड़ीअ में असां सभिनी साथियुनि खे उते मौजूदु हुजणु खपे। त मां समूरनि साथियाणियुनि खे, शागिर्दनि खे, शागिर्दियाणियुनि खे, औरतुनि मर्दनि खे इहो अर्ज़ु कंदमि त सैटरडे वारे ॾींहुं 5 बजे कराची प्रेस क्लब ते लाज़मी अचनि, शिरकत कनि ऐं अचो त सभु गॾिजी इन नाइंसाफ़ीअ जे ख़िलाफ़ु, इन जबर, इन ॾाढ जे ख़िलाफ़ु गॾिजी आवाज़ु उथारियूं।